वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आवा शागिर्दनि भली कार आऊं आहियां अवां जे इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेनू। अॼु अवां जे साम्हूं जेको प्रैक्टिकल आहे असां वटि उहो इहो आहे त शीशे जे बारीक नलीअ खे कटणु, मोड़णु ऐं नोकदार यानी चुंबियारो बनाइणु। ही शीशे जूं जेके बारीक नलियूं तव्हां असांजे साम्हूं ॾिसी रहिया आहियो, इन्हनि जी मुख़्तलिफ़ बेकर आहे। इहे असां वटि इस्तेमालु थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे प्रैक्टिकल्स में। उते असां इन्हनि खे मुख़्तलिफ़ साइज़ जे हवाले सां कटींदासीं, उनखे नोकदार बनाईंदासीं या जेको आहे सो उन्हनि खे असां मोड़ींदासीं। उन जे लाइ कंहिं जी ज़रूरत आहे, असांखे स्केल खपे, पेंसिल खपे, असांखे कटिंग जे लाइ छुरी वग़ैरह खपे, इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा ट्यूब खपनि, बंसन बर्नर खपे ऐं मैच बॉक्स खपे। असांखे पहिरियां असां शीशे जी इन बारीक नलीअ खे कटींदासीं। इन बारीक नलीअ खे कटण जे लाइ जेतिरी बि वेकर असांखे रुकायड़ हुजे उनखे असां फुट स्केल जी मदद सां मापे ऐं उनखे असां उन निशान ते लॻाईंदासीं। जेकॾहिं असां उनखे कटिंग कयूं था 1 या 2 या 3 सेंटीमीटर या 4 सेंटीमीटर जेतिरी माप घुर्बल हुजे असांखे, उते असां पेंसिल सां निशान लॻाए ऐं पोइ असां उनखे छुरीअ जी मदद सां पकड़े करे ऐं असां कटींदासीं त आराम सां। त जहिड़े नमूने सां इहा असां वटि बारीक जेको ट्यूब आहे इहो मुकमल तौर ते कटिजी वेंदो असां वटि। ऐं असां ॾिठोसीं त हाणे इहा इक्वल लेंथ जेतिरी असांखे घुर्बल हुई उन लेंथ जेतिरो हिन ट्यूब खे असां कटियो। उन खां बाद में असांखे इन शीशे जे ट्यूब खे नोकदार बनाइणो आहे या असांखे इन शीशे जे ट्यूब खे मोड़णो आहे, जेको मुख़्तलिफ़ प्रैक्टिकल्स में असां इस्तेमालु कंदासीं। सभिनी खां पहिरियां असां बंसन बर्नर ॿारींदासीं। इन बंसन बर्नर जो फ्लेम ॿारण जे लाइ फ्लेम खे सेट कंदासीं असां। पोइ शीशे जी इन बारीक ट्यूब खे खणंदासीं। जेकॾहिं असांखे नोकदार बनाइणो आहे त मुसलसल हिनखे असां बाहि जे मथां घुमाईंदा रहंदासीं ऐं हिन जे ॿिन्हिनि छेड़नि खे ॿिन्हिनि पासनि खां छिकींदा रहंदासीं त जीअं नोकदार थी वञे। ऐं तव्हां ॾिसंदव त इन ट्यूब खे असां हिते घुमाए रहिया आहियूं ऐं बाहि जे फ्लेम जे मथां ऐं मुकमल माना हर पासे खां हिनखे हीट मिलणु खपे ऐं आहिस्ते आहिस्ते असां हिनखे छिकींदासीं त इहो नोकदार बणिजी वेंदो। हाणे हिन जो जेको हेठियों एंड आहे उहो क्लोज़ थी वियो, मथियों एंड हिन जो ओपन आहे, उनखे असां मुकमल इस्तेमालु कयूं था पिया। या शीशे जी बारीक नली जेकॾहिं असां खणूं ऐं उनखे असांखे मोड़णो हूंदो त उन जे लाइ इनखे असां पंहिंजे ॿिन्हिनि आङुठनि जो ज़ोर अंदरे पासे ॾांहुं लॻाईंदासीं ऐं असांजी जेकी ॿ आङुरियूं आहिनि इन्हनि जो ज़ोर असां ॿाहिरे पासे ॾांहुं लॻाइण जे लाइ इन्हनि खे पोइते कंदासीं। जहिड़े नमूने सां इनखे बाहि ते रखे करे इनखे ट्यूब खे असां हीट कंदा रहंदासीं ऐं असांजे आङुठनि जो ज़ोर अंदरे पासे हूंदो ऐं असांजे आङुरियुनि जो ज़ोर ॿाहिरे पासे हूंदो। जहिड़ी बि एंगल ताईं असांखे इन बारीक ट्यूब खे मोड़णो हूंदो उन एंगल ताईं रखंदासीं। उहा मेजरमेंट असां एक्सपेरिमेंट हवाले सां वठंदासीं। जहिड़ो असां ॾिसो त असां हिन शीशे जे इन बारीक ट्यूब खे कहिड़े नमूने सां मोड़ियो आहे मुख़्तलिफ़ एंगल्स ते। कॾहिं 90 जी एंगल ते कबो आहे, कॾहिं 45 कबो आहे, कॾहिं 60 कबो आहे। जहिड़े क़िस्म जी माप असांखे घुर्बल हुजे ओड़े क़िस्म जी माप जी मदद सां इन शीशे जे ट्यूब खे असां बारीक बनाईंदासीं। या अहिड़े नमूने सां जेकॾहिं शीशे जो ट्यूब खणी करे इनखे नोकदार बनाइणु चाहियूं असां त इन शीशे जे ट्यूब खे असां मुसलसल हीट कंदा रहंदासीं, यानी फ्लेम ते इन शोले ते असां हिनखे रखंदासीं ऐं पोइ जॾहिं ॾिसंदासीं त इहो गरम थी वियो त पोइ हिनखे आहिस्ते आहिस्ते असां ॿिन्हिनि छेड़नि खां छिकींदासीं। त कुझु टाइम गुज़रण खां बाद में इहो जेको शीशे जो ट्यूब आहे असां वटि, इहो शीशे जो बारीक ट्यूब असां वटि नोकदार यानी चुंबियारो थी वेंदो, जंहिंजो हिकिड़ो पासो असां वटि क्लोज़ रहंदो ऐं जंहिंजो ॿियो पासो असां वटि खुलियल रहंदो। पोइ उन ट्यूब में जेकॾहिं को केमिकल वग़ैरह असां इस्तेमालु करणु चाहियूं त उहो असां इस्तेमालु करे सघूं था अहिड़े नमूने सां। हाणे इन जी हीअ एंड क्लोज़ आहे, हीअ एंड ओपन आहे, को बि केमिकल कंहिं बि जॻह ते हिनखे इस्तेमालु करे सघूं था पिया। असां वटि इल्मी कीमिया 9th क्लास जे हवाले सां
इहो पहिरियों प्रैक्टिकल हुयो त शीशे जे बारीक नलीअ खे कटण, चुंबियारो बनाइण ऐं जेको आहे सो मोड़ण। थैंक यू वेरी मच। भरिजी वियो।